लाड़काने खां जावेद पीरसादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने शहर जे रहमतपुर थाणे जे हद नज़र मोहल्ला में चांडिया ज़ात जे ॿिनि धुरियुनि विच में हलंदड़ मुबैना घर अड़बड़ तां हथियारबंदनि पोरियत अज़मत अली चांडियो जे घर में घिड़ी फायरिंग करे जिते गोलियूं लॻण सबबि ॿिनि धीअरुनि 19 वरियनि जी नौजवान नारी हफ़ीज़ा संदसि भेण 17 वरियनि जी फरिहा धीउ अज़मत चांडियो ऐं संदसि अमड़ रुबीना चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पयूं। इतलाह ते पुलिस पहुची वाक़े बाबति तफ़सील वरिता ऐं ज़ख़्मियुनि खे ॻणितीअ जोगी हालत में खणाए ट्रामा सेंटर मुंतक़िल करे छॾियो, जिते ज़ख़्मी ॿिन्ही भेनरुनि हफ़ीज़ा ऐं फरहा चांडियो दम उधणी हवाले करे छॾियो। जॾहिं त ज़ख़्मी पीरसन खे तिबी इमदाद ॾिनी वई। उन मौक़े ते मक़तूला भेनरुनि जे वालिद अज़मत चांडियो ॿुधायो त असां असुल ॻोठ जामक चांडियो जा रहवासी आहियूं ऐं 12 साल अॻु ॻोठ मां लॾे लाड़काने शहर जे नज़र मोहल्ला में रहाइश अख़्तियार कई, जिते रात जे वक़्तु असां घर भाती मानी खाई सुम्ही पियासीं त भाउ सईद, भाणेजी जमील, सौट नेमतुल्ला ऐं ॿियनि हथियारनि सां घर में घिड़ी मुंहिंजे ॿिनि धीअरुनि हफ़ीज़ा ऐं फरहा खे क़त्ल करे घर वारी रुबीना खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। हुन वस वारनि खे अपील कई त धीअरुनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। इन हवाले सां रहमतपुर थाणे जी पुलिस ॿुधायो त शुरूआती जांच में मालूम थियो आहे त वाक़ियो घरू अणबण तां पेश आयो आहे। वधीक वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे।